वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि अजमईन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिहिल करीम आमिरन व मुख़बिरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। हिन आयत पढ़ण खां बाद में भी सुन्नी खे चयो वञे दुरूद पढ़ त पोइ सुन्नी त न मिलियो, अञा न सम्झ। इन आयत पढ़ण खां बाद में जेकॾहिं चइजे दुरूद पढ़ो त मां सम्झां थो पोइ सुन्नी न आहे, अञा न सम्झां। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह। इंतहाई वाजिबुल इहतराम काबिल कदर दोस्तों अज़ीज़ो, अवां भी वेही वेही ज़रूर थका हूंदव। जेकॾहिं देर सां त पोइ टाइम थोरो ई वठिबो। महफ़िल आहे क़ुरान पाक जे मुतालिक़ दिस्तार फ़ज़ीलत जी, जंहिंजे करे मौज़ू मुंहिंजो हूंदो क़ुरान पाक। जहिड़ी महफ़िल हुजे ओड़ा सेहरा हुजनि। क़ुरान उहा नेमत आहे जेको इल्हामी किताबनि जो सरदार आहे। क़ुरान उहा नेमत आहे जेको सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां नाज़िल थियो आहे। क़ुरान पाक जी फ़ज़ीलत का आम न आहे। क़ुरान जी फ़ज़ीलत इंतहाई बाला ऐं बुलंद आहे। उन खां पहिरियों जो मां क़ुरान पाक जे मुतालिक़ मारूज़ा तव्हांजे आॾो पेश कयां त मुंहिंजी आदत आहे त हिकु ॻाल्हियूं दुरूद शरीफ़ जी ज़रूरु कंदा आहियूं। दुरूद दवा आहे, दुरूद दुआ आहे, दुरूद रहमत आहे, दुरूद बरकत आहे। जेकॾहिं को बानो चाहे थो मां अल्लाह ताला ऐं अल्लाह जे महबूब जो क़ुर्ब विसाल हासिल कयां त दुरूद पढ़े। जेकॾहिं को चाहे थो त मुंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश थिए त दुरूद पढ़े। जेकॾहिं को चाहे त मुंहिंजे अमलनि में क़यामत जे ॾींहुं वज़न थिए त दुरूद पढ़े। जेकॾहिं चाहे त मुंहिंजे घर जे अंदरि रहमत जो नुज़ूल रहे त दुरूद पढ़े। जेकॾहिं चाहे त मुंहिंजी दिलि जे अंदरि आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुहब्बत जो जलवो थिए त दुरूद पढ़े। जेकॾहिं दुनिया ऐं आख़िरत जूं नेमतुनि जो नुज़ूल चाहे थो, बरकतूं चाहे थो त दुरूद पढ़े। जेकॾहिं अल्लाह जो महबूब थियणु चाहे थो त दुरूद पढ़े। जेकॾहिं को चाहे थो त क़यामत जे ॾींहुं सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर्ब नसीब थिए त दुरूद पढ़े। जेकॾहिं को चाहे थो त मां क़ब्र में वञण खां बाद में मुंहिंजो कफ़न भी सलामत रहे त दुरूद पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, अल्लाह ताला इरशाद फरमाए इन्न हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम। यो क़ुरआन ई आहे जेको सिधो रस्तो ॾेखारे। क़ुरआन खां सवाइ को भी किताब सिधो रस्ते वारो नाहे।
ऐं क़ुरान उहो किताब आहे जंहिंमें साफ़ ऐं सिधो रस्तो आहे। क़ुरान को अॼु जो नाहे, कल्ह जो नाहे, पर मतां अदा ओ सोणा ओ मुंहिंजा भाउ हेॾे ख़्यालु कर, न पाण बेनसीब थी न ॿिए खे बेनसीब कर। मुंहिंजी हिकिड़ी फितरत थो नाराज़ न थिजो, मां ईअं क़यामत खेज़ नज़र ॾिसंदो आहियां। वजह इहा आहे त मां भितियुनि सां कोन ॻाल्हाइण आयो आहियां, न बल्बनि सां, अव्हां सां मुखातिब आहियां। तव्हां महिरबानी करे हेॾे ख़्यालु कयो, मतां पोइ नाराज़ थियो यार तूं फलाणे कीअं छो थियो। इंतिहाई माज़रत सां अर्ज़ु कंदुमि, वरी त हेॾे ख़्यालु कयो, छा की तव्हांजो वेहणु सजायो थिए, असांजो ॻाल्हाइण बि सजायो थिए। क़ुरान कॾहिं जो आहे? क़ुरान कलाम इलाही आहे। कलाम कॾहिं जो आहे? 1400 साल थिया अथसि, 1500 साल थिया अथसि। क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, हिनखे न 1400 साल न 1500 साल। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां उन जो कलाम। सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं ज़मीन ते तूं असां रहूं पिया, जंहिं ज़मीन जे मथां छांव कंदड़ आसमान आहे, न ज़मीन पैदा थी न आसमान पैदा थियो। इन अल्लाह ताला करा ताहा व यासीन, अल्लाह ताला ताहा बि पढ़ंदो हो त यासीन ई पढ़ंदो। इन क़ुरान पाक जी तिलावत अल्लाह ताला पाण फरमाईंदो हो। कॾहिं? क़ब्ल अन तख़लुक़ अस्समावात वल अर्द, ज़मीन पैदा थी न आसमान पैदा थियो, हज़ारें साल पहिरियों अल्लाह ताला इन क़ुरान पाक जी पाण तिलावत फरमाईंदो हो। मालूम तो क़ुरान न ज़मीन पैदा थी न आसमान पैदा थियो, पर क़ुरान अॻ में आहे। क़ुरान अॻ में आहे। पर जॾहिं इन क़ुरान पाक खे लम्मा समिअतुल मलाइका, मलाइका न ॿुधो अल्लाह ताला जो क़ुरान पाक तिलावत करण, त उन क़ौम खे यादि कयूं जंहिंजो अञा वजूद ई न आहे। उन क़ौम जी यादगिरी थिए थी जंहिंजो अञा कोन ॻाल्हायो। तव्हां ॻाल्हाइण जी सुभान अल्लाह जी घणी आदत आहे। मां सुभान अल्लाह न कंदुमि, छाजे करे धकु लॻंदो, दां थींदी थींदी, मूंखे दां करण जी ज़रूरत न आहे। तव्हांजे करे सुभान अल्लाह तव्हां पाण चवंदो, मां कोन चवराईंदुसि, मां ॻाल्हाईंदुसि ज़रूरु। पोइ ॻाल्हाइण में छा थींदो, तव्हांजो आराम बि फिटंदो, तवजो बि थींदो, ॻाल्हि सम्झ में बि ईंदी। बाक़ी छड़ो सुभान अल्लाह त पोइ ईअं हूंदो त बाबा क़यामत जी जहन्नम जेको आहे ॾाढो अज़ाब ॾींदो अचे। सुभान अल्लाह। मां चवंदे करे चवंदो बा जन्नत वारियूं नेमतूं हूंदियूं, अस्तगफिरुल्लाह। पोइ इहो इहा कैफ़ियत न हुजे, मूंसां ॻाल्हाईंदो त इंशाअल्लाह सम्झी वेंदो। छा अर्ज़ु कयूं पे तवजो आहे? जॾहिं मलाइकनि क़ुरान पाक खे ॿुधो त उन क़ौम खे यादि कयूं जंहिंजो अञा वजूद ई न आहे, जंहिंजो अञा हल अता अलल इंसान हीनुम मिन अद-दहर लम यकुन शय्यन मज़कूरा। इन इंसान जो वजूद ई कोन हो, ऐं ख़ासि करे तो असांजो वजूद कोन हो। सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जी उम्मत जो अञा वजूद ई न आहे, बशरी सूरत थी न आहे, ज़मीन पैदा न थी आहे त बशर काथों पैदा थिए। इन खां पहिरियों जॾहिं मलाइकनि क़ुरान ॿुधो त चवणु लॻा फतूबा ले उम्मा, इन उम्मत खे मुबारकूं हुजनि, इन महबूब जी उम्मत खे मुबारकूं हुजनि। छाजे करे? यंज़िलु हाज़ा अलैहा, ही हेड़ो क़ुरान उन्हनि ते नाज़िल, उन्हनि जे लाइ नाज़िल थींदो। यार मलाइक हसरत करनि पिया त हेड़ो क़ुरान जंहिं क़ौम खे मिले थो उहे त क़ाबिले रश्क आहिनि, पर अफ़सोस आहे अॼु जो मुस्लमान इन क़ुरान खे अधु कलाक ॾिए थो। ताजुब न, अर्श जा पाक मलाइक हसरत करनि था, तूं असां पैदा न थिया आहियूं, मुबारकूं मिलनि थियूं त इन क़ौम खे मुबारकूं हुजनि जंहिंजे लाइ हेड़ो क़ुरान नाज़िल थींदो। ऐं असां उहा उम्मत उन कलाम इलाही खे अधु कलाक ॿार खे ॾियण लाइ तयारु हूं। मुलाज़ खे अधु कलाक 31 मिंट थियो, पीउ बि भाउ बि ॿारो बीठो हूंदो, मुला ख़्यालु कर मूंखे छोकिरे खे स्कूल खे वञिणो अथई। पोइ छा इहा क़ौम इनकलाब आणी? जेकी क़ौम यहूदी जे पाणी पीअण खां बि मुंहुं नथी फेराए, छा उहा इनकलाब आनींदी?
दुख जी दरगाह जै कौम 40 साल मनो सलवा खाधी मनो सलवा समझदा ही समझन था अमा के अर्ज़ा उहा कौम जै हथन सा मानी न पचाई 40 साल आसमान का खाधो लहंदो खाईंदा हा 40 सालन ताईं करे हथ सा मानी न पचायूं न बोड़ पचायूं मनो सलवा खाधऊं आयो वक्त जिहाद जो तो उन वक्त चवण लगा या मूसा असांजो वास्तो कोन अथई फज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून वञ तूं वञ तुंहिंजो रब वञी विढ़े असांजो वास्तो ई कोन अथई असां सां विढ़ंदासीं अल्लाहु अकबर जॾहिं वक़्तु अचे थो जिहाद जो त उहे हथ कढी बि तारनि वञ तूं वञ तुंहिंजो अलाह वञी असांजो वास्तो ई न अथई असां सिर्फ़ु इहे खाइण जा ॿाटेरा आहियूं पर जॾहिं जंहिं कौम ते मलाइकनि रश्क कई उहो छा ओह त को मोटनि था अञा रत वहे थो सुहिणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो पासो अञा धोतो पूरो न आहे जिब्रील हाज़िर थी वियो सुहिणा महबूब सल्लल्लाहु अलैहि बनु कुरैज़ा जो फ़ैसिलो कयो बनु कुरैज़ा जो फ़ैसिलो करिणो आहे जिब्रील ॾिस त सही अञा थक त पटियो न आहे अञा उहो उज़वा धोता बि न आहिनि अलाह जो हुकुम आहे त कंहिं साहबी ईअं अचो सुहिणा मूं थोरो आराम त करण ॾियो पथर पेट ते बदल खाधो न आहे पर अॼु असां उन यहूदी जो पाणी बि जेको आहे अरे हे पाणी यहूदी जो आहे इन खे छॾे पंहिंजो नलके जो पाणी पी का ॻाल्हि ई कोन्हे इहा क़ौम बि जेकी आहे इन जे करे जे अधु कलाक जे क़ुर खे ॾिए थी त पोइ उनखे किथां नफ़रत थींदी न बोतल यहूदी जे खां नफ़रत थी थिए न उनजी कंहिं ईजाद खां नफ़रत थी थिए छाजे कर नथी थिए अधु कलाक जे क़ुर खे ॾींदे ईअं ई त थींदो जॾहिं तूं अधु कलाक क़ुर खे ॾींदे पोइ इहो ई हशर थींदो पोइ हशर कहिड़ो थींदो यहूदो नसारा जो मोचड़ो वसंदो ऐं मुस्लमान खे लिकण जी जाइ न मिलंदी मुस्लमान क़ुर खे ईअं न सम्झ हीउ क़ुर उहा शइ अथई जेकी नेमत मां इंतिहाई माज़रत सां नाराज़ न थिजो मां कंहिंजो मुखालिफ़ न आहियां न की मां टारगेट बणायां थो पर हाणे वेही करे 1.5 कलाक नात ख़ान कखियुनि ते ॾिनोसीं पर मुंहिंजो अधु कलाक काफ़ी आहे सभिनी खे कोफ़्त मचंदी बिल्कुलु मचंदी छो जो मां रेडियो ख़बरां ॿुधाईंदो आहियां मां रोज़ सुर कंदो कोन आहियां मुंहिंजा दोस्त अॻ में क़ुर खे सम्झो नातूं सभु अखियुनि ते क़ुर खां वधीक नात ई कोन्हे जे क़ुर खां वधीक नात आहे त पोइ सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान कोई सम्झो ई न आहे क़ुर नात आहे वॾी क़ुर वॾी नात आहे ऐं क़ुर खे तफ़सीर जेको आहे उनजो नात जो तफ़सीर आहे फ़क़ीर तव्हांखे क़ुर ॿुधाईंदो दोहिड़ा न ईंदा आहिनि न की माज़रत सां हाणे मां अर्ज़ु कंदुमि इहो नारो पहिरियों आख़िरी हुजे मूंखे पाण मवाद ई घणो आहे अवां महिरबानी सैयद बादशाह मां दस्तबस्त अर्ज़ु कंदुसि मुंहिंजी आदत कोन्हे त मुंहिंजा दोस्त मां अर्ज़ु कयुमि पिए त उहा क़ौम जंहिंजे जन ते रश्क थी पए त इहा उम्मत क़ाबिल मुबारकबाद आहे जंहिंखे अहिड़ो क़ुर मिले थो अञा अॻिते फतूबा ले उम्मा इन उम्मत खे मुबारक हुजनि फतूबा ले उम्मा अरे मलाइक पाक आहिनि मुबारकूं ॾियनि था यार मुबारक कंहिंखे बि आहे भले कम वारे खे बुरे खे असांजो भलो भलो कमु कहिड़ो आहे 24 कलाकनि में क़ुर जे लाइ जेकॾहिं टाइम आहे त अधु कलाक आहे भली उम्मत आहियूं आशिक़ रसूल बि आहियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चेहरो नथो वणे पर आशिक़ रसूल आहियूं मुंहिंजा लफ़्ज़ कुझु गिरा हूंदा त पर मां इन ॻाल्हि खां ख़ाइफ़ कोन हूंदो आहे छो जो सुहिणे आका जी सुन्नत मां छो घबरायां अबिया मां जी चाचे मामे जी ॻाल्हि कयां त लिकी कयां जे आका जी ॻाल्हि त बरमला कंदुसि जे अॼु असांखे हे चेहरो नथो वणे कोई 20 दफ़ा चए वणे थो कूड़ो आहे वणे त रखे नथो वणे वणियो आहे त पटको रखियो आहे न वणे हा त मथे उगाड़ो वणे त रखे
नथो वणे 20 दफ़ा को क़ुरान खणे ख़ुदा जो कसम कूड़ो आहे कूड़ो आहे कूड़ो आहे सचो आहे आका जी ग़ुलामी करे हिन वाट सां सोने आका जी तकज़ीब न कयो सोना आका हीअं ॾिसनि था हैफ़ तई मां तोखे इहा ॾेई वियो हुउमि इन जी तोहीन करें थो जे क़यामत ॾींहुं हीअ ॾोरा पोइ ॾेई ॿुधाई शर्म न आई मुंहिंजी सूरत न वणी आई इन सूरत जा त ख़ुदा कसम खयां हा इहा सूरत त उहा ई वदुहा वारी ही इन में त ही सूरत हुई तूं छो बिगाड़ी कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं सच ग़लति हूंदो आहे पर सच चवणो पवंदो आहे इन हादल क़ुरान यहदी लिल्लती हिया क़ुरान सिधो रस्तो ॾेखारे सिधे खे चिबो छो कयूं सिधे खे चिबो कयूं पंहिंजी इस्लाह कयूं क़ुरान ऐं हदीस जे मथां तनक़ीद न कयो पंहिंजी इस्लाह कयूं असां त असांजी ग़लती आहे असां पंहिंजो पाण खे सिधे रस्ते ॾियूं क़ुरान सचो आहे असां कचा आहियूं फतूबा लिअल्सिनतिन ततकल्लमु बिहादा ए मुबारक उन ज़बानुनि खे हुजनि ही क़ुरान पढ़ंदियूं ही क़ुरान यार ज़बानुनि खे मुबारक थिए थी फतूबा लिअजवाफिन इन दिलनि खे मुबारक है छाजे करे इन दिल जे अंदरि क़ुरान रहंदो यार मलाइकनि खां पुछूं था मलाइको उहा भला सूरत तव्हां ॾिठी छा हिननि जी अञा त इंसान त पैदा ई कोन थियो आहे तव्हांखे कीअं ख़बर पई त दिलि बि थींदी ही ज़बान बि थींदी इन जो जिस्म बि थींदो जॾहिं क़ुरान आयो क़ुरान मिलियो मां हिकिड़ो नंढड़ो खाको पेश कयां क़ुरान मिलियो क़ुरान पाक हलियो पहिरियों हिकिड़े अहिड़े वॾे बंगले खे दस्तक ॾिनई माण्हू अंदरो आयो केरु आहे अल्लाह जो क़ुरान आहे छाजे लाइ आयो इन जे लाइ आयो त मूंखे पढ़ो मूंखे टाइम कोन्हे मूंखे निंड जो टाइम आहे क़ुरान हली क़ुरान सफ़र कयो वञी ॿी महलात जे मने माण्हू वेठा खोड़ केरु अल्लाह जो क़ुरान आहे या तूं ईंदे त असांजी कचहरी किथां थींदी अच्छा भला मां हलां थो चौथी वञी पंजी वञी कंहिं कहिड़ो बहानो कयो क़ुरान हलंदी हिकिड़ी छपरी में पहुतो न माउ जी ममता न पीउ जो प्यार मुसाफ़िर आहे 8 चतियूं हेॾो लॻल आहिनि 5 चतियूं हेॾो लॻल आहिनि मुसाफ़िर आहे तॾहिं ते पियो आहे फ़क़्र जी मानी खाईंदड़ आहे उस्ताद जूं चमाटूं झड़ींदड़ आहे क़ुरान आयो केरु अल्लाह जो क़ुरान असां इन जे लाइ आया आहियूं अम्मा खे छॾी आयासीं अबे खे छॾी आयासीं चाचे मामे खे छॾी आयासीं पोइ अधु राति थी वई उथी वेही न ॾिठे सीउ आहे न ॾिठे गर्मी न सर्दी न गर्मी सर्दी में थधो पाणी बि वुज़ू कये गर्मी में गरम पाणी बि वुज़ू कये जॾहिं पढ़ंदे ग़लती थी उस्ताद चमाट ही रोइण लॻो क़ुरान चयो इहो रोइण तुंहिंजो मुंहिंजी मोहबत में आहे इहो तुंहिंजे पीउ माउ जी मोहबत में न आहे त तूं पीउ माउ महिल रोनो आहे न इन जे करे रोए थो त मूंखे क़ुरान अचे जे तूं एॾी मां सां मोहबत रखी आहे त मां उहो आहियां यहदी लिल्लती हिय अक़वम सिधो रस्तो ॾेखारींदो कोन छॾींदो मां हितो जो दामन वठंदो मां न ओ सिधो जन्नत ते पुॼाईंदो कोन छॾींदो मां बेवफ़ा न आहियां दुनिया वारा सभु बेवफ़ा थियनि मां बेवफ़ा न थींदो मां केतिरो वफ़ादार आहे सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन क़ुरान सां जेको मोहबत रखे थो क़बर में वेंदो क़ुरान पाक चइनी तरफ़नि खां बीह रहंदो चइनी तरफ़नि खां क़बर सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर मोमिन जेको बि मुस्लमान हुजे कहिड़ो बि हुजे क़बर में वञे थो त सोने आका पंहिंजे मुशाहिदाती पंहिंजे हथनि मुबारकनि खे हथनि सां मिलाए फरमायो ईअं जॾहिं क़बर भीड़ो ॾींदी त हीअं जी पासीरियूं पाण में थी वेंदियूं मथो जेको आहे इंसान जे हिन पंहिंजो जंगुर में अची वेंदियूं जंगूं मथे लेकिन जॾहिं क़ुरान पुॼंदो जे ख़बरदार मथां अॻिते वधियूं आहे क़बर खे चवंदो ख़बरदार मथां अॻिते वधी अचे छो की हिन दुनिया में मूंसां निभायो मां हिन खे छॾियां किथां सॼे पासे ॾों क़बर भीड़ ॾे थी क़ुरान आहे खॿे पासे ॾों क़ुरान आहे पेरनि ॾों आहे क़ुरान आहे मथे ॾों आहे क़ुरान आहे
यार हेड़ो वफ़ादार आहे पर आहे असां वटि उनजे लाइ अधु कलाक असां वटि उनजे लाइ अधु कलाक आहे वधि में वधि कलाक आहे उस्ताद न चमाट हई मुला टुकरेल वरी मुंहिंजे छोकिरे खे चमाट आणे थो इन उस्ताद जो मां ज़रूरु शान ॿुधाईंदुसि उस्ताद खे माण्हू का शइ नथा सम्झनि मां तो उस्ताद ॿुधायां उस्ताद आहे छा ॿुधायां न ज़रूरु ॿुधायां अल्लाह अकबर अल्लाह उस्ताद जो मक़ाम कंहिं न ॾिठो आहे उहे क़ौमूं जेके आसमान सां ॻाल्हाईंदियूं हुयूं उन्हनि क़ौमुनि में अॼु कॾहिं क़ुर न आहे त वजह उस्ताद जो अदब न हुजणु हाणे हर को सम्झी वञे मां इशारतनि चयो आहे दरायतनि चयो आहे न त मूंखे नालो ई वठिणो पवंदो मरण उहे क़ौमूं जंहिंजा माण्हू चहिरा ॾिसण लाइ सिकंदा हुआ क़ुर जे करे उस्ताद जे अदब जे करे अॼु उस्ताद जो अदब न रहियो उन्हनि खां अल्लाह ताला इल्मु खसे वरितो अल्लाह ताला इहा नेमत उनखे ॾींदो आहे जंहिं वटि उस्ताद जो अदब हूंदो आहे उस्ताद जा थोरी क़ुर चए थो अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान रहमान उहो आहे जंहिं छा कयो अल्लम अर्रहमान अल्लमल क़ुरान रहमान क़ुरान पढ़ायो कंहिंखे ख़लक़ल इंसान इंसानियत जी जान मोहम्मद करीम खे सोने आका जी ज़ात के अल्लाह ताला पैदा फरमायो पढ़ायो कहीं अल्लाह पढ़ायो कहीं पढ़ाइण वारो केरु हूंदो आहे उस्ताद केरु हूंदो आहे पढ़ाइण वारो मौला करीम उस्ताद छोरनि अल्लाह ताला फरमायो उस्ताद उहो मक़ाम आहे जेकॾहिं मां पंहिंजे महबूब खे ॾियां त मथां थी पवे हा महबूब खां मथां कोई कोन्हे मूंखे ई पढ़ाइणो आहे उस्ताद थींदुसि मां शागिर्द थींदो महबूब ऐं जॾहिं महबूब हिन दुनिया में वेंदो पोइ चवंदो बुइस्तु मुअल्लिमन फ़ख़रिया चवंदो मां बि उस्ताद आहियां सोने आका फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांजा टे पीउ आहिनि सलास तव्हांजा टे पीउ आहिनि अॼु मूंखे को टे पीउ चए त मां वड़ी पवंदोमांसि मूंखे गार ॾियनि था पर महबूब जे फरमाए ते 300 फरमाए अखियुनि ते साहबा किराम जो सुणा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ा फरमायो हिकु पहिरियों उहो मम वलदक जंहिं तोखे ॼणियो आहे तुंहिंजो पीउ आहे ॿियो उहो वमन ज़वजक जंहिं तोखे न्याणी ॾेई गुनाहनि खां बचायो आहे ढाल थी घर वारी उहो बि तुंहिंजो पीउ आहे टियों आहे वमन अल्लमक जेको उस्ताद आहे उहो बि तुंहिंजो पीउ आहे जरी थी विया टे त बारगाह रिसालत में अर्ज़ गुज़ार त हमेशह हूंदा हुआ साहबा किराम सुहिणा टे त अखियुनि ते पर ज़रूर इन मज़ा को घटि को वधि को इम्तियाज़ी हैसियत बि रखे थो सुहिणा का फरमायो हा खैरु आबाइकुम मन अल्लमक भलो उहो तो जेको उस्ताद अथव हाणे पुछूं अॻ में उनखे ॾिसूं जेके जंहिं ॼणियूं आहे उनजो क़दुरु क़ुर केतिरो ॿुधायो आहे क़ुर चयो आहे फला तक़ुल लहुमा इन पीउ मां खे एतिरो बि न चओ भला इन जी मंज़िल केतिरी आहे इन जी मंज़िल उस्ताद खां घटि आहे क़ुर चवंदो मां क़ुर ई ॿुधायां थो सुने आका फरमाए हिन जी घटि मां उन जी ॿुधायां थो जेको इल्मु ॾिए थो तव्हांखे हिन खां उहो इल्मु वारो हिन खां वधीक मौला मुंहिंजा महबूब हिन खे फूक ई नथा ॾियूं हेतिरो ईज़ा महबूब फरमाए जे सम्झ वारो हूंदे सम्झी वेंदे बेसम्झ खे छा कंदो इन जे करे त सुने आका पंहिंजो नालो रखियो बुइस्तु मुअल्लिमन मां उस्ताद आहियां समझी वञे को जेको आका जो शान जो जेको मान ऐं मर्तबो आहे बुइस्तु मुअल्लिमन मां उस्ताद आहियां अॼु जेकॾहिं भंगी रस्ते में बुहारी ॾे तो बि असांजो मुस्लमान चए थो उस्ताद बुहारी थो हणी सजाए शर्म नथो अचे हिनखे गैरत नथी अचे चए उस्ताद थो ॾेराई बुहारी थो ईअं नथो चए मुर्शिद भला बुहारी ॾेई ॾिना थी न मुर्शिद छो चए मुर्शिद खे बुहारी चवां हाँ मुर्शिद खे बुहारी चवां मां बेईमान थियां तो जहिड़ो बेईमान कहिड़ो जेको उस्ताद खे बुहारी चए थो यार मुंहिंजा लफ़्ज़ कुझु ॾुखिया हूंदा त नाराज़ न थिजो इहा मुंहिंजी मजबूरी आहे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना हबीबना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह ताला वटि उस्ताद जो एॾो क़दुरु आहे जन क़ौमुनि उस्ताद जो अदब न कयो उन क़ौम में मूंखे न इल्मु ॾेखारे सघंदो न अमल ॾेखारे सघंदो नज़र फिराए वञो तव्हां सम्झी वियो बाक़ी बि सम्झी विया हूंदा इशारतनि को सम्झी वियो हूंदो त कहिड़नि क़ौमुनि में जन खे माण्हू ज़ियारतुनि लाइ कही वेंदा हुआ
अॼु उन में इल्मु छो न आहे? उस्ताद मुल्ला थी पियो, उस्ताद मुल्लू थी पियो, उस्ताद पेरनि में वेहे। इहो त को मौला अली मुश्किल कुशा खां पुछिया त उस्ताद आहे छा? मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु ताला फरमायो उस्ताद जी उहो शान आहे जंहिं मांखे हिकु हर्फ़, हालांकि मौला अली साईं खे त महबूब जी ज़ात पढ़ायो, पर असांखे मिसाल आहे। फरमाइनि था अलीअ खे जेको हिकु लफ़्ज़ पढ़ाए पोइ उनखे अख़्तियार आहे ता हयात ज़िंदगी क़ैद करे रखे बि अली उनजो ग़ुलाम आहे। अली अली करे त असां अली जा आशिक़ आहियूं। उस्ताद न चओ असांखे, उस्ताद मुल्लो, असां अली जा जे आहियूं। उहो ख़ुदि अली त इहो चए थो, सारी उमिरि मूंखे क़ैद करे छॾे अली हाज़िर आहे, विकिणी छॾे अली हाज़िर आहे, सारी उमिरि नौकर करे रखे अली हाज़िर आहे। असुल ॻाल्हि इहा आहे सोनारे जी ख़बर, सोन जी ख़बर सोनारे खे हूंदी आहे, लोहार खे खणी वञो धक सां तव्हांखे ख़राब करे ॾींदो। उस्ताद जी ख़बर बि अलीअ खे आहे, अली ॿुधाए थो। मौला अली मुश्किल ख़बर आहे त हालांकि सोने मौला अली साईं जो उस्ताद त महबूब जी ज़ात आहे, इन खां वधीक कोन्हे, पर असांखे ॿुधाइणो हो, असांखे ॿुधाइणो हो त उस्ताद जो इहो मक़ाम अथव। ॿियो बि मिसाल ॾियां, अर्ज़ु कयांसीं, इजाज़त है। छा मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु ताला जे अमलनामे में आमालनामे में को अमल चङो कोन्हे? कोन ॻाल्हायो था। मुंहिंजी ॿोली फारसी आहे, अरबी आहे या सिंधी आहे? मौला अली मुश्किल कुशा जे आमालनामे में को चङो अमल बि आहे या न? सारा चङा अमल आहिनि। इन खां वधीक चङो अमल छा थिए? मौला महबूब फरमाइनि था अली क़यामत जे ॾींहुं जन्नत विराईंदुसि त हथ तुंहिंजे में ॾींदुसि पोइ तोखे विराईंदुसि। इन खां वधीक आहे? पर ईअं फरमाइनि था ए अली क़यामत जे ॾींहुं जेको जन्नत में घर आहे हेॾो मुंहिंजो आहे होॾो तुंहिंजो आहे। हाणे अञा अमल चङा न आहिनि छा? आहिनि न। इन मौला अली साईं खां पुछूं, सुहिणा ॾे ख़बर आहे, राति थिए थी, अधु राति थिए थी, सिर सिजदे में आहे, हथ ॾाढ़ी मुबारक में गिरियो ज़ारी आहे। मौला अली जे आमालनामे में कोई अमल चङो कोन्हे, कोई अमल चङो न आहे, गिरियो ज़ारी आहे, ॾाढ़ी मुबारक मथनि। मौला हिकिड़ो अमल चङो आहे, उहो हे सोने महबूब जी ॾाढ़ी आहे। इहो वास्तो त इहे अलीअ खे माफ़ करे। हे अली वारो चए थो मूंखे खपे न, अली चए थो मूंखे खपे। अली जो हुबदार मसनूई चए थो मूंखे न खपे। सुबुह जो बिस्तरो हणंदोमांसि, शाम जो बि हणंदोमांसि। अली चए थो तूं मुंहिंजो न आहे, कंहिं ॿिए जो आहे, नालो मुंहिंजो वठी तूं भली जेतिरो चओ। मां त उहो आहियां, मां सभु अमल हिकु पासे रखां थो, हिन अमल खे वधीक जो मालिक हिन जी ड्रोही अथई, अली खे माफ़ कर। अली त माफ़ थियल आहे, पर असांखे ॿुधाइणो त हिन जी ड्रोही, अली खे बि हिन जी ड्रोही जी ज़रूरत आहे। सुना ओ सुन्नी आहे त हिन जो क़दुरु कर, सुन्नी न आहे त तुंहिंजी मर्ज़ी। पोइ जे राफ़ज़ी हुजे त भली जीअं, सुन्नी आहे त क़दुरु कर, राफ़ज़नि वटि हिन जो क़दुरु न आहे। राफ़ज़ियत असां में दाख़िल थी वई। सिद्दीक़ अकबर जो शान बि जेको आहे उहो चङो न पियो लॻो, फारूक आज़म जो न लॻो, उस्मान गनी जो न लॻो, मौला अली मुश्किल कुशा जो, उम्महातुल मोमिन जो शान न लॻो। सैयदना अमीर मुआविया जी ॻाल्हि नालो पसंदि न आयो, सैयदना अबू सुफियान जी ॻाल्हि न वणी। राफ़ज़ियत आई, ॾाढ़ी कटजण शुरू थी वई। यादि रख, हीअ राफ़ज़िन जो कमु आहे, सुन्नी जो न आहे। कंहिंजो आहे? सुन्नी जो न आहे। मां खुलम खुला चवां थो, इमाम आज़म खां वठी उलमा खे ॾिसो, सुन्नी जो न आहे। पर इहा ॾाढ़ी त ख़बर अथव केतिरे क़दुरु वाटी आहे। आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं प्यारनि अल्लाह जे प्यारनि वटि आहे, अमानत है। आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं जेको अल्लाह जो प्यारो आहे उन वटि इहा अमानत आहे। बाक़ी जे मां जहिड़ो हरू भरू प्यारो सॾाए त पोइ हाणे मुंहिंजी बदकिस्मती आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना हबीबना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आल सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल। कुरान एॾो जामियो आहे, एॾी इन में जामियत आहे, ये इन में दुनिया जा सारा इल्म जमा आहिनि। कुरान जे मां 114 सूरता न, 30 सिपारा न, 6666 आयतूं न, का हिकु आयत बि न, हिकु हर्फ़ जेकर हीअं अलिफ खां वठी ये ताईं हीअं खड़ो थी बीहे, ख़ुदा जो कसम आहे दुनिया जा सारा इल्म कंद झुकाए पिया। चवंदा जेको इन्ही में इल्म आहे असां वटि कोन्हे। मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु ताला फरमाइनि था
हिन कुरान पाक के जेकरे मां तफसीर कयां हलंदे हलंदे इन जा किताब लिखां त ॿियो कुरान सॼो न 7 आयतूं सूरह अलहम्द फातिहा इन जा जेकरे मां इन जी तफसीर कयां त इन जा किताब एतिरा थींदा जे 70 उठ वज़न न खणी सघंदा। एतिरे ताईं ॿुधो अथव। मां आख़िरी ॻाल्हि ॿुधाईंदुसि जेकी लिकाई वञे थी। हाँ मां खुलियल चवां थो लिकाई वञे थी। आख़िरी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि। मौला अली फरमाए त हाँ पर इन अबा बकर न आलम अन्ना मूंखां वधीक अबू बकर खे इल्मु थो वञा। ॿुधी अथव करी को ख़ुदा जो वातो ॿुधी अथव करी छो लिकाई थी वञे राफ़िज़नि खे राज़ी करण लाइ। सैयदना मौला अली सिद्दीक़ अकबर जी ॻाल्हि मौला अली जे ज़बान मंझां फरमाइनि त हाँ हाँ मूंखे उहो इल्मु आहे मां जेकॾहिं हिन खे तफ़सीर कयां 70 उठ नाकाफ़ी थियनि पर अबू बकर मूंखां वधीक अथव। अबू बकर मूंखां वधीक अथव। अबू बकर सुन्नियुनि जो सरदार आहे। मौला अली भी सरदार आहे। सिद्दीक़ अकबर भी सरदार आहे। असां सभिनी सरदारनि जा ग़ुलाम आहियूं। मुंहिंजा दोस्त आख़िरी ॻाल्हि छो काॾी वञे हिन मेंबर जो क़दुरु आहे। सोने आका फरमायो मुंहिंजी उम्मत में हूंदा हिते वेहंदा मुस्लमान काफ़िर हूंदा। हा हा न लिकायो ॻाल्हि मां जेके लिकाइण वारी ॻाल्हि बि ज़ाहिर ज़रूरु। सोने आका मौजज़ो बयान कयो वेंदो आहे। सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 सहाबा खे हिकिड़े प्याले में पीआरियो। सभु सुभान अल्लाह थींदी आहे थींदी आहे। हेॾो हितो शुरू थियो सैयदना अबू हुरैरा पीआरियो सोने आका फरमायो अबू हुरैरा हाणे तूं पी वरी पी अच्छा अॻिते बस एतिरे ताईं न। हाणे आख़िरी ॻाल्हि मां कयां थो। सोने आका 1400 जो ओभर पाण पीतो छो लिकायो थो वञे इन जे करे त पीर जी ओभर पीर बि नथो पीए मौलवी जो ओभर मौलवी नथो पीए। छाजे करे यहूदी चए थो त हिन में जरासीम सोना आका फरमाइनि शिफ़ा है। सोना आका फरमाइनि शिफ़ा है ओभर पियो न न साईं पीतो मां गिलास वो धोईंदुसि पोइ पींदुसि। यहूदियत आहे या इंस मुसलमान आहे। इन हादल कुरान यहदी लिल्लती हिय कुरान सिधो रस्तो ॾेखारींदो। कुरान लाड़ लूड़ न कंदो। कुरान पाक जा अहकाम सोने आका ॿुधाया आहिनि त सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी ॻाल्हि कहिड़ी त 1400 सहाबा जो ओभर जे करे आका इनामदार पीए थो कहिड़ी मां जो पुटु जे ॿिए जी ओभर न पीए छो थो नफ़रत करे। सोने आका सां मोहबत नाहे खुलियल चवां नाहे हुजे हा त मुस्लमान जो भाउ आहे मूंखे ॾे मां को छो थो धोए तूं मुस्लमान न आहीं छा मूंखे ॾे मां पींदुसि। यार छो इहो रवाज कयो अथव इन रवाज खे ख़तमु कयो। रवाज ख़तमु थींदो आका जो रवाज शुरू थींदो। आका जो रवाज शुरू थींदो। अॼु राफ़िज़िन मंझि काफ़ी मुतरफ़िज़ा नीम राफ़िज़ी उते वेही राफ़िज़िन जूं ॻाल्हियूं करनि। हाणे मां ॿुधायांव कहिड़ी मशहूर मारूफ़ ॻाल्हि आहे। मां अक़ीदे ते ज़रूरु ॻाल्हाईंदो आहियां मुंहिंजी आदत है कि मजबूरी आहे मुंहिंजी। अम्मा ज़हरा अम्मा फ़ातिमत ज़हरा तय्यबा ताहिरा सलामुल्लाहि अलैहा छा बयान कयो वेंदो आहे त महबूब उनखे चादर मुबारक विछाए ॾींदा। मां बि चवां थो विछाए ॾींदा छो हिकिड़े त मां मलऊं नहीं चवंदुसि उन अहिड़ी तस्वीर ॾिनी आहे वरी सदाए सुनी थो वञे त इहो चो अगर मैं बैठा हूँ मेरा मुर्शिद आ जाए मैं खड़ा हो जाऊंगा। हाँ अच्छा उसके बाद उन मेरे मुर्शिद का मुर्शिद आ जाए वो खड़ा हो जाएगा। आखिर में मुर्शिद का मुर्शिद आखिरी आ जाए सारे खड़े हो जाएंगे। क्यों वो बड़ा इज्जत वाला है तस्वीर है। ला हौला वला समझियो अस्तगफिरुल्लाह माना महबूब उथी बीहनि था अम्मा साइण अचनि थियूं महबूब खां वधीक शान आहे। राफ़िज़ी जो अक़ीदो आहे सुन्नी जो कंजो अक़ीदो आहे राफ़िज़ी जो सुन्नी जो राफ़िज़ी मलऊन जो अक़ीदो आहे सुन्नी जो न आहे। महबूब छो था चओ अथनि इन जे करे उथनि था ए काफ़िरो जंहिं न्याणी जी तव्हां इज़त न कंदा हो मां उन जे लाइ उथी बीहंदो आहियां। जंहिं न्याणी जी तव्हां इज़त न कंदा हो मां उन जे लाइ उथी बीहंदो आहियां। जंहिं न्याणी जी तव्हां इज़त न कंदा हो मां पंहिंजी चादर विछाए ॾींदो आहियां। इहो बयान करणो हो शान में तुस मुंहिंजे आका खां वधीक त कहिड़ी कोन्हे। अम्मा ज़हरा बि त महबूब जी शान जी करे ने या अम्मा ज़हरा जो शान आका खां जुदा आहे। मौला अली जो आका खां शान जुदा आहे। आका त मर्कज़ आहे न फैज़ जो घर त महबूब जी ज़ात आहे न। जॾहिं असां मर्कज़ खे पोइ कयूं त ईमान कहिड़ो रहंदो।
राफ़ज़ी थी सघे थो, मलून थी सघे थो, सुन्नी नथो थी सघे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना हबीबिना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सलातु व सलाम अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह। ॿियो बि मौजूदो बयान कयो वेंदो आहे। हज़रत बिलाल साईं खे सोने आका किथे चाढ़ियो हो? काबतुल्लाह ते। जेको खुटल आहे मां उहो ॿुधाईंदुसि। काबतुल्लाह ते चाढ़ियो। अच्छा, काबतुल्लाह ते चाढ़ियो। सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर्ज़ करो सोना महू क़यामत जी केरु अॻिते वेंदो आहे, केरु थी तूं वॻ सभ खां, तूं फिलाणो फिल्म आख़िर महू फरमायो तूं वॻियो सभिनि खां तूं वॻे। छाजे करे? त जेको जंहिं सुवारी ते मां सुवार हूंदुसि उनजी मुहार तो वटि हूंदी। हल इहा त आहे। भला बिलाल साईं खे काबे ते चाढ़ियूं छो? इहा बि त कॾहिं वजह बयान के बिलाल साईं खे काबे ते चाढ़ियूं छो? वजह कहिड़ी? वजह इहा ए मके जा कुरैशो, ए काफ़िरो, जंहिं गुलाम खे का हैसियत न ॾींदा हो मां उनखे काबे ते चाढ़े बीहारी। छाजे करे? तव्हांजी तज़लील थे, तव्हांजी ज़िल्लत ऐं रुसवाई थे। पैसे वारा पाण खे फ़ख़ुर कंदा हो, गुलाम खे मथे चाढ़े तव्हांजी रुसवाई कयां थो, तव्हांजी रुसवाई, तव्हांजी बेइज़्ती कयां थो, जंहिंखे तव्हां का शइ नथा सम्झो। उहो शक्लो सूरत जो सादो छो न हुजे, ख़रीद ॿिनि टकनि जो छो न थियल हुजे, पर मां काबे ते बीहारे तव्हांजी रुसवाई करणी आहे। पर अॼु असांखे रुसवाई न करणी आहे। छाजे करे? इस्लाम अमन का दर्स देता है न। इस्लाम अमन जो दर्स ॾिए थो। इहे ॻाल्हियूं न कयो मथां यार रुसी पवे, असांजो वरी ईमान घुसी पवे। सोच मुस्लमान, इस्लाम गैरत जो सबक़ ॾिनो आहे। इस्लाम हमेशह गैरत जो सबक़ ॾिनो। काथे मसलियत कोन्हे क़ुरान को। क़ुरान काथे मसलियत काथे न सेखारी आहे। जे मसलियत सेखारे हा त मौला अली मुश्किल कुशा सोने आका जो नालो ड्राहिन आहे। काथे सुलह हुदैबिया थिए थो, हुन पासे जो काफ़िर आहिनि, हेॾो मौला अली मुश्किल कुशा सुलह नामो लिखे थो। काफ़िरनि जूं तलवारूं बि मथे बीठियूं आहिनि, हिन महबूब जे ग़ुलामनि जूं जंग तयार बीठी आहे। मौला अली से लिखनि था ही सुलह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं काफ़िरनि जे माबैन आहे। काफ़िरनि जो मुहम्मदुर रसूलुल्लाह मञियो हा त जहिड़ो छो कयूं आहे? मुहम्मदुर रसूलुल्लाह मेट, हिन खे लिखो मुहम्मद बिन अब्दुल्लाह। त मौला अली से फरमाया त न न सोना आकाई फम ओम हो या अली, हिनखे मिटे न। सोना मां हाणे त छा मां कॾहिं बि नथो मेटे सघां। बज़ाहिर नबीअ जो फरमान जो इनकार कुफर हूंदो आहे। अली काफ़िर आहे, हालांकि महू फरमांदा हिनखे मेट। अली चए थो न मेटींदुसि। सच ॿुधाए इनकार आहे या न आहे? कुफर लाज़िम थिए थो न। छाजे करे? सोने आका जो शान आहे न। सोने आका जो शान ज़ाहिर थिए थो, नथो मेटे। छाजे करे नथो मेटे? मसलियत न आहे। इस्लाम मसलियत न सेखारी। ॿियो साहब अली मतां मेटियो अथई, सिर ॾींदासीं मतां मेटियो अथई, सिर ॾींदासीं मुहम्मद रसूलुल्लाह न ॾाहींदासीं। पर अॼु जो मुस्लमान मसलियत पसंदि थी पियो आहे, सुलह कुली जो थी पियो आहे। इस्लाम मसलियत कोन सेखारी। इस्लाम पंहिंजी बुलंदी ॾेखारी आहे। इस्लाम पंहिंजो रोब ॾेखारियो आहे। इस्लाम पंहिंजी हमेशह ऊच ॾेखारी आहे। इस्लाम नीच किथे न ॾेखारी आहे। इस्लाम नीच ॾेखारी आहे। या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फ़िस्सिल्मि काफ़ा आयत नाज़िल थी आहे अब्दुल्लाह इब्न सलाम जे शान में। इहो पहिरियों यहूदी हो, यहूदियुनि जे वक़्तु उन जा वरी पंहिंजा हिकिड़ा मसनूई अक़ीदा हूंदा हुआ। छा कंदा? ही ताम हलाल आहे, ही हराम आहे, ही ताम हलाल आहे, ही हराम आहे। अल्लाह ताला कुल्लु ताम कान हिल्लल लिबनी इसराईल इल्ला मा हर्रम इसराईल अला नफ्सिह। अल्लाह ताला सभई ताम असां इन यहूदियुनि लाइ हलाल कयासीं, पंहिंजो पाण हराम कंदा, असां त हराम कोन कयो आहे। अल्लाह ताला फरमायो अल्लाह कुल फातू बितौरात फतलूहा। मुंहिंजा मुंहिंजनि खे फरमाए आनो तौरात खणी अचो, फतलूहा उनखे पढ़ो। इन कुन तुम सादिकीन, तव्हां पंहिंजी दावा में सचा हो त हराम आहे हलाल आहे, तौरात खणी अचो ॾेखारियो। जेकॾहिं सचा आहियो त साबित करे ॾेखारियो। अब्दुल्लाह इब्न सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमान थियो आहे, लेकिन उठ जो गोश्त नथो खाए। छा नथो खाए? पोइ छाजे करे? त यहूदीअ जे ज़माने में उठ जो गोश्त न खाईंदो हो। मुस्लमान थियण खां बाद में चए थो हलाल आहे पर मां न खाईंदुसि। हलाल बि मने पियो, हलाल बि जॾहिं हलाल मने त ॻाल्हि ख़तम थी वई न। हिते बि कहिड़ा दोस्त वेठा हूंदा जंहिं उठ जो गोश्त न खाईंदो हूंदो आहे, थी सघे थो, मुमकिन आहे न इहा शइ।
लेकिन अब्दुल्लाह इब्न सलाम रज़ियल्लाहु ताला अन्हु उठ जो गोश्त न खाइण जे अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्म काफ़ा, इस्लाम में दाखिल थे सॼो सारो दाखिल थी जाए। मौला हलाल चए थो पर खाए कोन थो। हलाल न न, इस्लाम पंहिंजो मनाईंदो आहे, इस्लाम मनींदो न आहे। इस्लाम मनाईंदो आहे, मनींदो न आहे। मनींदो आहे जेको मसलियत पसंदि हूंदो आहे, इस्लाम मसलियत न आहे, इस्लाम मनाईंदो आहे। ये अब्दुल्लाह इब्न सलाम गोश्त नथो खाए तो कुरान जो हुकुम आयो कहिड़ो, ॿिया खाइनि न खाइनि तोखे खाइणो पवंदो, ॿिया खाइनि न खाइनि तोखे खाइणो पवंदो। उदखुलू फिस्सिल्म काफ़ा वला तत्तबिउ खुतुवाति शैतान। केॾो वईद आयो, शैतान जो पैरोकार न थियो। मालूम थियो इस्लाम मनाईंदो आहे, मनींदो। इस्लाम चाहे आका जो शान त आहे, इस्लाम चाहे कुरान त आहे, कुरान मनाईंदो आहे, मनींदो न आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना हबीबना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल। कुरान एॾो जामे आहे जंहिंजे अंदरि पूरा दुनिया जा सारा उलूम कुरान जे अंदरि मौजूद आहिनि, पर सारे में न हिकु हर्फ़ में जेकॾहिं त उन हिकु हर्फ़ में मञींदासीं। मौला अली मुश्किल कुशा फरमायो जेकॾहिं माने कुरान खे तफ़सीर कया त ईअं बि, पर जेकॾहिं फरमाइनि था सारे कुरान पाक में जेके अल्लाह ताला हिन में रुमूज़ रखिया आहिनि, रमज़ूं आहिनि, उहे सारियूं कुरान पाक जूं सूरह यासीन शरीफ़ मौजूद आहिनि। माना 83 पारा या 114 सूरतूं काथे काथे बंदि थी वयूं, हिकु सूरह यासीन में। अॻिते फरमाइनि था जेकी कुझु सूरह यासीन शरीफ़ में आहे उहो फातिहा में आहे, 7 आयतुनि में आहे। अॻिते फरमाइनि था जेकी कुझु यानी सारो कुरान काथे जमो थियो, सूरह फातिह में। फरमाइनि था जेकी कुझु अलहम्द शरीफ़ में आहे सारो बिस्मिल्लाह शरीफ़ में मौजूद आहे। माना सारो कुरान काथे काथे समेटिजी वियो, बिस्मिल्लाह शरीफ़ में। फरमाइनि था जेकी बिस्मिल्लाह शरीफ़ में आहे वो बिस्मिल्लाह जी बा में आहे, सारो कुरान बा में। अॻिते फरमाइनि था जे बा में आहे वो बा जे नुक़्ते में आहे। अॻिते बि ॻाल्हि ॿुधी अथव, अॻिते बि ॻाल्हि ॿुधी अथव, अवाम को पुछां ॿुधी अथव। वो फरमा अना नुक़्ततु बा, मौला में उहो नुक़्तो बा जो मां आहियां, उहो नुक़्तो जेको बा खे उहो मां हां। हाय हाय ही कुरान सारो, कुरान सारो। हाणे जेकॾहिं को एतिराज़ करे पियो यार ही त अली साईं जी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, छाजे करे हेॾो कुरान नुक़्ते में। यहूदी एतिराज़ कयो, नसरानी एतिराज़ कयो, मजूसी एतिराज़ कयो, हिंदू एतिराज़ कयो। अल्लाह ताला फरमायो इन जो शान त मूंखे ॾेखारणो ई आहे। पोइ यहूदी ख़ुदि नसरानी पाण ईजाद कई नंढड़ी सिमड़ी, नंढड़ी सिम, नंढी USB घणी आहे 10 फुट आहे, हेतिरी बाबा घणो GB आहे 16 GB आहे, घणो आहे 32 GB आहे। अच्छा भला 2 मीलनि ताईं आहे कि न साईं, हुन खीसे में 500 पइजी वेंदियूं। अच्छा इन में घणो कुझु ईंदो, इन में एतिरो कुझु ईंदो जेकॾहिं अहिड़ा क़ुरान पाक जहिड़ा किताब लिखिजो लख ईंदा। छे पोइ अली सचो न आहे, अली सचो न आहे। अली मौला अली साईं जो मुशाहिदाती इल्म, मुशाहिदाती इल्म अॼु ॼट जामुट जी खीसे में पियो आहे। जेकॾहिं को न मने त कढी ॾेखारेसि यार ॿियो कुझु करे, पर हे जेकी मां वटि USB आहे न इहा हलाईंदो आहे त मुंहिंजी घटि में घटि 150 कलाक हलंदी आहे, पर हेतिरी। हा 150 कलाक, हा इहा घणी आहे, चई 8 GB आहे, इन खां वॾी थींदी आहे, चई हल साईं 60 GB बि हूंदी आहे। चए पोइ तुंहिंजी उमिरि सॼी पूरी थी वञे। अच्छा पोइ मौला अली साईं सचो आहे ई आहे, ये तो मौला अली सचो। मौला अली ने फरमाया जेकॾहिं ख़ुदा जो कसम आहे तव्हां मौजूदा हिन साइंस ते नज़र कयो न, सोने आका जो शान हाणे मुशाहिदाती अचे थो। हाणे मुशाहिदाती जेकॾहिं सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन इल्म जो इनकारी हो त महबूब जी ज़ात खे किथां ॿुधणु हूंदो, समात कीअं हूंदी, फिलाण कीअं हूंदो। त अॼु इटली में बाल खे धकु लॻे थो, आवाज़ उते आहे ॿुधूं हिते था, न 10 कलाकनि खां पोइ 10 मिंटनि खां पोइ सेकंड हिकिड़े में साॻियो आवाज़ ॿुधूं था। यार जेकॾहिं साइंस जेकी साइंस सोभी इल्म बि त महबूब जो ग़ुलाम न, इल्म बि महबूब जो मोहताज, सोभी इल्म पियो न, उहो दुनिया वारो इल्म, इहे सारा इल्म मोहताज क़ुरान जा। क़ुरान महबूब जे सीने में,
पोइ छा महबूब न ॾिसंदा हूंदा वेही सारी काइनात मदीने में। सारा इल्म कुरान में, सारो कुरान महबूब जे सीने में। मालूम थियो त महबूब वेही मदीने में मुशाहिदो सारी काइनात जो करे। सारी काइनात जो मुशाहिदो आहे। जेकॾहिं दस्तगीर महबूब सुभाणे 3 जी ॻाल्हि करनि था त हे त दस्तगीर जी ॻाल्हि आहे, महबूब जी ॻाल्हि त जुदा आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना हबीबना व शफीना सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम सलातम व सलाम अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह। अर्ज़ कयूं पिया त जॾहिं माउ जी न ममता न पीउ जो प्यार, फ़क़्र जी मानी वारो, पट ते सुम्हण वारो, थधे पाणी सां वज़ू करण वारो, घर में कंहिंजे मानी वठण तो वञे, खुताबी खे कढ ॿाहिरि, मुंहिंजा महिमान वेठा आहिनि, तोखे कहिड़ी ख़बर? सोने आका खां पुछूं, सोना हिन जी केतिरो क़दुरु आहे? सोने आका मुंहिंजो महिमान आहे। अल्लाह महबूब फरमाए मुंहिंजो महिमान आहे, ऐं मां चवां तो मुंहिंजे घर में न अचे, मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान वेठा आहिनि। पोइ किथां असां ॿुधायो त किथां मां असां जूं दुआऊं किथां क़बूल थियनि? असांखे असांजा त चेहरा ई मसख़ थियणु घुरिजनि, पर महबूब जो इहा महिरबानी आहे जेको असांजो हाल आहे। हिन जो त शान हुआ जेकॾहिं ख़ाली न क़ुरान पढ़े न हदीस पढ़े, हींअर ख़ाली रुगो क़ब्रिस्तान मां गुज़री अचे 40 ॾींहं अल्लाह ताला अज़ाब ई खणी थो छॾे। भली पीर घुमी अचे कोन थो खजे, वॾेरो घुमी अचे कोन थो खजे, पर हे सादन कपिड़नि वारो, चमाटुनि सहण वारो, राति जो थी क़ुरान पढ़ण वारो, उस्तादनि जी सज़ा खाइण वारो, मुसाफ़िर फाका कश, फ़क़्र जी मानी, न सहूलियत बेंच ते वेहण जी, न की साबुण सां तड़कण जी सहूलियत, आम पाणी वारो, जर तुंहिंजे असांजे क़ब्रिस्तान ते अबनि ॾारनि था गुनाह थो बख़्शराइजे। पर इहो मां न कंदुसि, मुंहिंजो वरी ॿार वरी साईं खुताबी थिए न साईं, मूंखे त कैम्ब्रिज में पढ़ाइणो आहे, मूंखे एजुकेटर में पढ़ाइणो आहे, मूंखे सिटी गार्डन में पढ़ाइणो आहे, छाजे करे जो हुते रसूलुल्लाह जी गुस्ताखी वारो सिलेबस जे आहे। सच ॻाल्हाईंदासीं, भली को नाराज़ थिए, मूंखे ज़रूरत इहा कोन हूंदी आहे सुभाणे मूंखे सॾींदा हल न सॾींदा, न फ़क़ीर खे इहा ॻाल्हि आहे न आहे, लेकिन दर्द थिए थो। सुनियो, तुंहिंजो ॿारु पढ़े थो सिटी गार्डन में, जाते सोने आका जे नाले सां माज़अल्लाह न चवां मथां लिखियलु चाहे मोहम्मद, अॻियों सूरत चाहे, मां न चवंदुसि। सिटी गार्डन में पढ़ाईंदुसि, एजुकेटर में पढ़ाईंदुसि, अहिड़ा तरह तरह जा नाला। सिलेबस किथों जो आहे? सिलेबस गुस्ताख रसूल जो आहे, जंहिंमें सुणे आका जी बार बार गुस्ताखी कई थी वञे। हा, हिते न पढ़ाईंदुसि, छाजे करे मुनासी हिते तॾहिं ते वेहंदो, सुणा तॾहिं ते वेह थो। सुणे आका छा फरमायो, इहो जॾहिं क़ुरान हलंदे हलंदे जी हिते पुॼे थो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना हबीबना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आल सय्यदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम सलातम व सलाम अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह। जॾहिं हिते क़ुरान पुॼे थो, अल्लाह जी रहमत जो ख़ासि नुज़ूल थिए थो। कहिड़ो थिए थो? उहे वेठा आहिनि त्या, पर अल्लाह जा मलाइकनि जा पर ॾेई उनखे छांवेरो करनि था, रहमत जो नुज़ूल थिए थो, रहमत वेढ़े वञे थी। आख़िरी ॻाल्हि कहिड़ी? अल्लाह ताला अर्श ते उन्हनि जे नाला खणी चए थो, फिलाणो पुटु फिलाणे जो मुंहिंजो महबूब आहे। हिदुस्तान जो प्रोग्रामनि जे करे मां न कंहिं सुनी की एतिरो को तड़प अची वञे, यार हिन बचड़े खे ॾिसी माना पंहिंजो को बचड़ो पढ़ाए। ईअं त कुंड में हाफ़िज़ साहब करे सघे पियो, हिनखे पैसनि जी ज़रूरत कोन्हे त तव्हांखे मां ॾिसां हिदुस्तान करे ॾियां तव्हांखे 5000 10,000 ॾियो, कोन। हिन जो वजह इहा हूंदी आहे त 5 माण्हू ॾिसनि, मां न को सुनी खे तड़प पैदा थिए, बदमज़हब खे त बिना इन जे बि थी वञे, पर असां सिर्फ़ु आहियूं पंहिंजनि जी गिला करण लाइ, परायनि जी तारीफ़ करण लाइ। सुबुह को वॾी परायनि जी तारीफ़, पंहिंजनि जी गिला। साईं थधो दिलो त पाण खे पाण पंहिंजो छांव में रखाईंदो आहे न, छो तारीफ़ कयूं था? माना गुण आहिनि न, पंहिंजा अवगुण आहिनि न, तॾहिं था गुला कयूं न। अवगुण छॾे ॾियो, छो हरू भरू पराई तारीफ़ था कयूं? मुंहिंजा दोस्त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो। अल्लाह ताला मलो अन्नमा फिल अर्द मिन सजतन अक़लाम, हिन ज़मीन जे अंदरि जेके वण आहिनि इहे समूरा कलमा थी पवनि। वल बहरु यमुद्दु, सार जेके पाणी जा ज़ख़ीरा आहिनि, समुंड आहिनि, दरिया आहिनि, दुबा आहिनि, वाह आहिनि, दरिया आहिनि, सारा ई छा थी पवनि? मसूं क़ुरान।
वलौ अन्नमा फिल अर्दि मिन शजरतिन अक़लामुन वल बहरु यमुद्दुहु या थी वञे छा मसु पोइ छा थे ये कलमूं इन मस सां क़ुरान खे लिखण शुरू करनि पर मिन बादिही सबअत अबहुरिन अल्लाह ताला फरमायो सिर्फ़ इहे न इहे सतूण कयो वणनि खे बि सतूण कयो पाणी खे बि सतूण कयो ला ला न न कोन कोन तव्हां जूं ही कलमूं खुटी वेंदियूं इहा मस खुटी वेंदी क़ुरान अञा वधीक हितां जे लिखियो हिन जा फ्यूज़ व बरकात अञा घणा आहिनि यार अहिड़ो क़ुरान अल्लाह ताला क़ुरान पाक में जी तारीफ़ करे हे अहिड़ो क़ुरान आहे सारी यार दुनिया जा वण नज़र त कर यार केतिरियूं कलमूं थींदियूं रुगो हिकिड़े वण खे वठि हज़ारे कलमूं थींदियूं हिन खे रुगो वठो परियों मथां बीठो आहे हिकिड़ी तव्हां टारी खणी वठो मूंखे ॿुधायो 100 कलम थिए थी क़ुरान में चए थो अल्लाह इहे समूरा वण कलमा थियनि सारो पाणी मस्तु थिए सतूण थी वञे पर लिखण शुरू करनि त क़ुरान जा फज़ाइल कहिड़ा आहिनि कलमूं ख़तम मसूं ख़तम क़ुरान जा फज़ाइल अञा वॾा यार हेॾे फज़ाइल वारो क़ुरान असांखे अधु कलाकनि जे लाइ जंहिंजो जन्नत में नालो ई कोन्हे उन यहूदी नसरानी जो इल्मु असांखे 5000 फी बि ॾियण लाइ तयारु हूं उनजो असां टाए जेको उनजो टाए कहिड़ो आहे उनजो मज़हबी निशान आहे जंहिंजे लाइ शरीयत कतन मना कई आहे फ़ख्रिया पायूं मां खुलियल चवंदुसि कतन हराम आहे हराम आहे हराम आहे ही टाए पाइण शरीयत में हराम आहे हराम आहे भली मौलवी पीर तव्हांखे चए कंहिं भले आलिम को पुछो जंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे हराम आहे या हलाल आहे छो जे उनजो मज़हबी निशान आहे जीअं असांजो मज़हबी निशान आहे अस्सलामु अलैकुम गैर खे न चवणो आहे पर असांजा मुस्लमान वेंदा न दुकान भाई अस्सलामु अलैकुम अरे ख़ुदा जी मार पई हीअ त हू आहे हिंदू आहे अरे हिंदू खे सलाम न चओ असां मुस्लमान खे सलाम चए भला जी सलाम न साईं हरी हरी साईं नमस्ते अरे ख़ुदा जा बाना असां जूं निशानियूं असांजे लाइ आहिनि उन्हनि जूं निशानियूं उन्हनि जे लाइ आहिनि ॾियारी थी नाहे दीवान ॾियारी मुबारक थिए अरे ख़ुदा जी मार पई उन जी आहे तुंहिंजी नाहे असांजी ईद थी हाणे आयो हिंदू साईं मुस्लमान ईद मुबारक कंजर मुस्लमान छो थो झले फ़क़ीर झलींदो आहे ख़बरदार असांजे मुस्लमान जी तुंहिंजो वास्तो न आहे जैसे असांखे तव्हां एॾो नैरो माइंडेड छो था थियो एॾा तंग दिलि छो था थियो अरे असांखे सोने आका जंहिं जाते तिल्क हुदूदुल्लाह वमन यतअद्द हुदूदल्लाह फ़क़द ज़लम नफ़्सा अल्लाह ताला हदूं मुक़रर कयूं ओरांगींदासीं ज़ालिम थी पवंदासीं हे हद तुंहिंजी आहे हे हद मुंहिंजी आहे न चवंदुसि तोखे ईद मुबारक न चवंदुसि तोखे ॾियारी मुबारक न चवंदुसि अस्सलामु अलैकुम न की तुंहिंजो वराईंदुसि वालेकुम अस्सलाम छाजे करे ही मुंहिंजो आहे ही तुंहिंजो आहे यार जे करे हिते मनाई त टाए किथां जाइज़ थी वई ये टाए त ईसा अलैहिस्सलाम के जेको माज़अल्लाह निशान आहे उनजो मज़हबी निशान आहे ईसाइन जो जिते हुन हज़रत ईसा अलैहिस्सलाम के पंहिंजे वक़्तु पाही ॾियण लाइ कयो हो उहा निशान अॼु ताईं क़ाइमु कयूं वेठा आहिनि असांजो मुस्लमान फ़ख्रिया करे ॾुख थिए थो दर्द थिए थो इहा शइ न थियणु घुरिजे मुस्लमान जा आहियूं मुस्लमान छा जी आहे मुस्लमान इहा जेका हर अमल आका जो वणे बसि आका जे अमल खां वधीक का शइ न वणे छाजे करे आका जो अमल उहा जंहिंमें सारो ई हुस्न आहे या न मऊ बि सारो हुस्न आहिनि या न समूर सारो हुस्न आहिनि पक मां नाराज़ न थियो इन हुस्न में भला हे बि आहे इन हुस्न में हे बि आहे हाँ साईं कहिड़ी बेड़ी ज़ाहिर कयूं इहो हसीन आहे जे इन में हुस्न न हुजे हा महबूब इन बेड़ी खे बि ढकना हिन में हुस्न आहे तूं हुस्न पंहिंजो पाण थो ठाहे सोने आका हिन में हुस्न पियो आहे केॾो हुस्न आहे हिन में एतिरो हुस्न आहे सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुरूद शरीफ पढ़ त मां हदीस पाक ॿुधायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना हबीबना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आल सय्यदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम सोने आका फरमायो अलामतुल मुनाफिके तवील सरावीलही मुनाफिक जी निशानी तो तहे बंद या सुथन डिघी कंदो आहे मां आका जी ॻाल्हि कयां थो कंहिंखे कावल लॻे त पंहिंजी ईमान जी सलामती जो ख़्यालु करे मुंहं में गुंज न विझो फ़कीर जी ॻाल्हि हुजे गिरेबान मुंहिंजो हथु तव्हांजो आका जी ॻाल्हि आहे सभिनि जे मथां हिकु ई आहे सोने आका फरमा अलामतुल मुनाफिक जी निशानी आहे तवील सरावी रही ढकींदो आहे पंहिंजी हे भेॾी फमन तव्वल सरावी लहू जंहिं पंहिंजे
ड्रिगो कयो पंहिंजे कपिड़े के सुथण के या मंझले के हिन भेड़ी के ढकण हत्ता यदखुल तहत कदम एतिरे ताईं जो ही हिन जी कदम हितां शुरू थींदो आहे इनके ढके वयो सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो फ़क़द असल्लाह व रसूल अल्लाह रसूल जी बेफरमानी कयई अॻिते वमन असल्लाह व रसूलहू फलहू नार जहन्नम सोने आका फरमा जी अल्लाह रसूल जी बेफरमानी के जहन्नमी आहे अल्लाह ताला असांखे महबूब जे हुस्न सां प्यार ॾे हे महबूब जो हुस्न आहे ख़ुदा जो कसम आहे सोने आका जो हुस्न आहे असांखे हुस्न पसंदि अचे सोने आका जो काथे बि सोने आका जी ज़ात में नुक्स न आहे तॾहिं त नालो मुहम्मद आहे तॾहिं त नालो मुहम्मद आहे मुहम्मद नालो बि इन जे करे आहे मुहम्मद जी माना आहे जंहिंमें नुक्स आहे ई कोन जॾहिं अरब जा जेके वॾा वॾा अदीब हा अदीब माना लैंग्वेज वारा अदब मां मुराद ॿोली अदब मां माना एतिराम न अदब लैंग्वेज खे चइबो आहे ॿोली खे उहे वॾा अदीब हा लैंग्वेज ॼाणींदा हिकु हिकु लफ़्ज़ जूं कई मानाऊं ॿुधाईंदा हा पोइ चवणु लॻा माज़ल्ला मोहम्मद में ही ऐब मोहम्मद में ही ऐब मोहम्मद में ही ऐब अल्लाह अकबर अल्लाह अकबर सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब आया सोना महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जी ज़ात में हिननि मोहम्मद में ही ऐब मोहम्मद में ही ऐब महबूब ख़ामोश आहिनि जेको अदब ॼाणींदड़ हो ॿोली ॼाणींदड़ उन वञी हथ को वरितो ॻाल्हि त ॿुधल चई थो मोहम्मद वरी ऐब मोहम्मद जी माना जी ख़बर थी बेऐब मोहम्मद लफ़्ज़ जी माना ही बेऐब आहे अल्लज़ी हुमिद मर्रतन बाद मर्रतन अल्लज़ी हुमिद कररतन बाद कररतन अल्लज़ी हुमिद आनिम बाद आनिम हर लम्हे हर आन हर घड़ी जंहिंजी तारीफ़ ते मोहम्मद हुआ जॾहिं नुक्स ई कोन्हे चओ था मोहम्मद में ही ऐब त या मोहम्मद चवणु छॾे रहियो या ऐब कढणु छॾे रहियो पाण में सोचियो वाक़ई यार ॻाल्हि त सही थो करे खणी आहे असांजो ॻाल्हि सही थो करे या मोहम्मद चवणु छॾे ॾियूं या ऐब कढणु छॾे ॾियूं हुन चयो हाणे असां ऐब कढणो इहो त असांजी मजबूरी आहे ज़रूरु असां इन ॻाल्हि ते कसम खयो आहे त महबूब जी ज़ात में ऐब कढणो आहे हाणे कीअं कढंदासीं पोइ छा कयूं मोहम्मद नालो बदिलायूं पोइ छा चवणु लॻा तवजो कजो चवणु लॻा मुज़म्मम में ही ऐब मुज़म्मम जी माना ख़बर अथव मज़म्मत कयल माज़ल्ला माना सिंधी में चइबो आहे चुटकार थियल असां उन्हनि माना वरिती मुज़म्मम में ही ऐब मुज़म्मम में ही ऐब साहबा खे ॾाढो दिलि ते भार पियो बारगाह रिसालत में सोना महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो ॾुख थियो आहे छाजो ॾुख थियो अथव सोना तव्हांजो अॼु त हाणे इन ॻाल्हि ते लता आहिनि तव्हांजो नालो ई बदिलाए माज़ल्ला चवनि था मुज़म्मम ही ऐब मुज़म्मम ही ऐब सोना आका ॾाढा ऐं मुस्किया ऐं ख़ुशीअ वञा फरमायूं साहबा तव्हांखे छो थी रश थिए सोने आका कैफ़ युस्रिफ़ु अल्लाहु अन शत्म कुरैश अॼु अल्लाह ताला मां मोहम्मद जी ज़ात खे हिन कुरैशन जे सभु शतम खां कीअं त आज़ाद करे छॾियो आहे छाजे करे यश्तमूननी मुज़म्ममन व हादा मुहम्मदुन अरे हो मुज़म्मम जंहिंखे चवनि था ॿियो हूंदो मां आहियां ई मुहम्मद माफ़ कजो मां मिसाल साईं जो नालो अब्दुल जब्बार मां हिन ते काविर जां मां हिनखे अब्दुल जब्बार चवां त माना मुंहिंजो हां तूं साड़े मां अब्दुल जब्बार न चवां नालो रखांसि ॿियो कयांसि हिजे हेड़ो ख़राबु हे चवंदो पागल आहे मां अब्दुल जब्बार ॿिया मां नालो मुंहिंजो अब्दुल जब्बार मां छो चिड़ा मां नालो ॿियो रखां ऐं पंहिंजो गिला हिन जी कयां हिनखे असरु न पवंदो चए बेवकूफ़ आहे कंहिं ॿिए जी आहे मां अब्दुल जब्बार आहियां सोने आका फरमायो अल्लाह ताला मूंखे बचाए छॾे मां आहियां ई मोहम्मद मां मुज़म्मम आहियां ई कोन मां मुज़म्मम आहियां ई कोन मां आहियां ई मोहम्मद इहे कंहिं ॿिए जी कंदा हूंदा इहे कंहिं ॿिए जी कंदा हूंदा सच ॿुधाए हर वक़्तु तारीफ़ हुस्न जी थींदी आहे या हर वक़्तु कंहिंजी तारीफ़ थींदी आहे हुस्नो जमाल जी नुक्स जी न थींदी आहे हिन जी तारीफ़ कहिड़ी आहे हितां खोड़ी आवाज़ पुॼाए थो एम्पलीफायर ताईं जिते नुक्स पैदा थी वियुसि हुस्न ख़तमु थी वियो महबूब जी केतिरी तारीफ़ आहे काइनात ख़तमु थिए थी तारीफ़ हले थी तारीफ़ हले थी इहो ई क़ुरान आहे इन क़ुरान ऐलान फरमायो युसल्लून अलन नबी युसल्लून अलन नबी सलू मां मुराद छा आहे दुरूद आहे दुरूद जी माना छा आहे दुरूद जी माना आहे ख़ूबियूं बयान थियणु ख़सलतूं बयान थियणु मौला करीम ख़सलतूं बयान ख़ूबियूं तूं थो करे कॾहिं खां वठी अल्लाह ताला फरमाए थो जो इल्मु महदूद हो मुंहिंजो त ला महदूद इल्मु आहे अल्लाह ताला ला महदूद इल्म सां
महबूब जे ला महदूद हुस्न खे बयान करे थो। वरी समझाया ला महदूद इल्म सां महबूब जे ला महदूद हुस्न खे बयान करे थो। मां जे करें साईं अब्दुल जब्बार ते राज़ी थिया, साईं हे वफ़ादार भी आहे, इनजो हुस्न आहे। साईं हे क़ुरान जो कारी भी आहे, ही निमाज़ी भी आहे, तहज्जुद गुज़ार जूं ख़ूबियूं बयान कयां। जेतिरो मूं वटि इल्मु हूंदो ओतिरो साईं जो बिरादर उथंदो तूं तोजी हिन जी वाक़फ़ियत वधे मद 8 ॾींहं महीनो थियो आहे, मां हिनखे सुञाणां थो। साईं जी तारीफ़ बिरादर उथंदो कलाक, वालिद साहब उथंदो तव्हां कहिड़ी ॼणियो मां मूंखे ख़बर आहे 2 कलाक चुप। छाजे करे ख़ूबियूं जेतिरो इल्मु हूंदो ओतिरो मौला करीम हिन जूं ख़ूबियूं अल्लाह ताला तोखे मां ख़बर न आहे त मुंहिंजो इल्मु लामहदूद आहे, मुंहिंजो इल्मु लामहदूद आहे। मौला करीम लामहदूद इल्म सां कंदो छाहे, युसल्लूना अलन नबी, पंहिंजे नबीअ जो हुस्न बयान कंदो आहे। मौला करीम केतिरो हुस्न आहे, अल्लाह ताला मां तो ख़बर हुजे त मुंहिंजो इल्मु लामहदूद आहे। उन लामहदूद इल्म सां मां पंहिंजे महबूब जो लामहदूद जंहिंजी का परियों परियों किनारो ई कोन्हे, लामहदूद ख़ूबियूं बयान कंदो आहे। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदल मुरसलीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या खातमन नबीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या खातिमल मासूमीन। ज़रूर चओ छा खातिमल मासूमीन। असांजो मासूम जो अक़ीदो सिर्फ़ आका जी ज़ात लाइ आहे, अंबिया जी ज़ात लाइ आहे। मासूम जो अक़ीदो असांखे मलाइकनि लाइ आहे, बाक़ी असां वटि मासूम कोई न आहे। 12-14 मासूम राज़ियत आहे, असां न आहियूं। खुलियो ॻाल्हाईंदा छो, जेकॾहिं मासूमत जो दरवाज़ो खोलियां था त नबूअत जो दरवाज़ो खुली पए थो। असांजो अक़ीदो आहे आका जी ज़ात ते ख़ातिमुल अंबिया, नबीअ खां बाद में नबी न आहे त मासूम भी ॻाल्हाए मासूम भी न आहे। छाजे करे न आहे, मासूम नबीअ जी सिफ़त आहे। जे ॿियो मासूम थींदो त नबूअत जो दरवाज़ो खुली पवंदो। जेके मासूम चवंदासीं नबूअत जो दरवाज़ो खुलंदो, कादियानी खे रस्तो मिलंदो। मालूम थियो जेको मासूम अॻिते हलाए थो कादियानी जो हमनवा आहे, कादियानी खे रस्तो ॾेखारींदड़ आहे। सुन्नी चवंदो ख़बरदार असांजे लाइ मासूम अंबिया जी ज़ात आहे, मलाइकनि जी आहे, बाक़ी माहिन मासूम कोई न आहे। मासूम छो भला सुरो लॻल आहे छा, मासूम कोई न आहे। मासूम असां वटि अंबिया जी ज़ात आहे, मासूम मलाइक आहिनि, बाक़ी असां वटि कोई बि आले सुन्नत जे नज़दीक मासूम। इहो अक़ीदे जी ॻाल्हि कयां थो, अमल जी ॻाल्हि न आहे, अक़ीदे जी। इन अक़ीदे में जेको आहे सो सुन्नी आहे, न त पोइ या राफ़िज़ी आहे या ख़ारजी आहे या कादियानी आहे या मिर्ज़ाई आहे। छाजे करे नबूअत जो दरवाज़ो असां वटि बंदि थियल आहे। असां सुननि वटि नबूअत जो दरवाज़ो बंदि आहे। सॼो क़ुरान पाक फरमायो, क़ुरान फरमायो छा, सोने आका जी ज़ात लाइ ख़ातमुन नबिय्यीन। जॾहिं क़ुरान फरमायो त क़ुरान सर्टिफिकेट इन हादल क़ुरान यहदी लिल्लती हिया अक़वम, सिधो रस्तो इहो थी त सोने आका जी ज़ात खां बाद मासूम कोन्हे। बसि असांजो इहो अक़ीदो आहे। सुन्नी आहियूं, सुन्नी वारो अक़ीदो बयानु कंदासीं। छाजे करे जे असां महबूब जे दर्जा ग़ुलाम आहियूं, अमली तरह सां उहो ई अक़ीदो पेश कंदासीं जेको असांखे पंहिंजे अइम्मा ॿुधायो आहे, काबिरीन ॿुधायो। जेको असांजो तसलसुल जितां वरितोसीं, मुंहिंजे उस्ताद वरितो, उस्ताद खां उस्ताद वरितो, उस्ताद खां उस्ताद वरितो, उस्ताद खां इमाम आज़म ते पहुतो, मौला अली मुश्किल कुशा ते पहुतो, सईदना सिद्दीक़ अकबर ते पहुतो, बारगाह रिसालत ते पहुतो। मां पंहिंजे मुर्शिद खां वठो, मुर्शिद खां वरितो, मुर्शिद खां वरितो। हलंदे हलंदे इहा कड़ी वञी मौला अली मुश्किल कुशा या सिद्दीक़ अकबर ते पहुती, सोने आका जी ज़ात ते पहुती। तसलसुल जंहिंजो टुटल न आहे उहो सुन्नी आहे, जंहिंजो तसलसुल टुटल आहे या ख़ारजी आहे या राफ़िज़ी आहे या कादियानी आहे या मिर्ज़ाई आहे या मजूसी आहे। अमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।